क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल उलमा वरसतुल अंबिया सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। स्टेज पे मौजूद अकाबिरीन उम्मत, बिलखुसूस बिरादर मुकर्रम जनाब हाफिज सिराज अहमद चन्ना साहब, अमीर जमीयत उलमा इस्लाम जिला घोटकी, बिरादर मुकर्रम जनाब मौलाना अब्दुल गफ्फार चाचर साहब, नाज़िम उमूमी जमीयत उलमा इस्लाम जिला घोटकी, पिंडाल में मौजूद मुझा गैरतमंद जुर्रतमंद बहादुर निडर साथियों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सबका पहिरियां अज जे इन इज्तिमा में दस्तार फजीलत हासिल कंदड़ हुफ़ाज़ इकराम के, उन्हनि जे असातिज़ा इकराम, वालिदैन, अजीज़ व अकारिब के दिल जे अताह गहराइन सां मुबारकबाद पेश कयां थो। यकीनन अज कुरान जी दौलत के पंजन सीनन में महफूज करे इन्हनि नंढड़नि पंहिंजे ज़िंदगी जो मक़सद हासिल करे वरतो आहे। दुआ है त अल्लाह रब करीम असां सभिनी के मक़सद ज़िंदगी हासिल करण जी तौफ़ीक नसीब फरमाए। बिरादर मुकर्रम, कायद सिंध अल्लामा राशिद खालिद महमूद सूमरो साहब दामत बरकातुहुल आलिया के अज जे इन अवाजे इज्तिमा में शरीक थियणो हो, लेकिन कायद मिल्लत इस्लामिया बतले हुर्रियत हजरत मौलाना फजलुर रहमान साहब दामत बरकातुहुल आलिया सां गड बैरून मुल्क जे सफर ते हुजण जे करे बिरादर मुकर्रम हाज़री का कासिर रहियो। संदस जे हुक्मत अवां जे सामो हाज़िर खिदमत आया, इन उम्मीद सां त बिरादर मुकर्रम जी गैर हाज़री ऐं संदस जी जाइ ते मुंहिंजी हाज़री क़बूल पवंदी। लंबी चौड़ी गुफ्तगू करनी काने, तबीयत में भी बिल्कुल मज़ो ना है, थकावट भी आहे। हिकड़ी नंढड़ी कुरान मजीद जी आयत अवां जे सामो तिलावत कई थम खुतबे में। अल्लाह रब्बुल इज्जत कुरान मजीद में फरमायो, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। कुरान के मां नाज़िल कयो थम ऐं न कुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो भी मां रब तो खणा। कलाम भी मुंहिंजो आ, चौकीदारी भी मां कंदुस। कलाम भी मुंहिंजो आ, हिफ़ाज़त भी मां कंदुस। कुरान रुगो चुमण जो नालो ना है, कुरान रुगो तिलावत जो नालो ना है, कुरान के कत्ल खां पोइ माफ़ीअ जो नालो ना है, कुरान के ज़ुल्म ऐं ज़्यादती खां पोइ मेड़ ऐं मिंठ जो नालो ना है। कुरान अल्लाह जे कलाम जो नालो आ, कुरान अल्लाह जे कानून जो नालो आ, कुरान अल्लाह जे आईन जो नालो आ, कुरान दस्तूर ऐं मंशूर जो नालो आ, कुरान मुकम्मल ज़ाबित ऐं हयात आहे। यानी कुरान के पढ़णो भी आ, कुरान के समझणो भी आ ऐं कुरान जे हुक्मन जे मुताबिक जिंदगी भी बसर करनी आ। अज असां कुरान के पढ़ूं था समझण जे लाइ तैयार न आहियूं। जेकॾहिं उलमा इकराम कुरान खोले खोले करे असांजे साम्हूं बयान था कनि त असां अमल करण जे लाइ तैयार न आहियूं। कुरान अल्लाह जे कानून जो नालो, अल्लाह जे आईन जो नालो, शरीयत जो नालो, मुकम्मल ज़ाबित हयात जो नालो। कुरान जो पहिरियों हक़ उनके पढ़ना ऐं कुरान जो ॿियो हक़
अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जे पाक क़ुरान करीम में नाज़िल थियल अहकामात जो हकीकी नमूने सां निफाज़ ऐं नाफ़िज़ करणा है। अज कुरान जे हुक्मन के समझूं त अथा पर अमल नथा कयूं ऐं इन हवाले सां मेहनत करण जे लाइ भी तैयार न आहियूं त अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जो निज़ाम कीअं नाफ़िज़ थींदो, कुरान जो कानून कीअं नाफ़िज़ थींदो। कुरान के मञूं त था लेकिन कुरान के अमली तौर ते हिन दुनिया जे मथां अल्लाह जे धरतीअ जे मथां नाफ़िज़ करण जे लाइ तैयार न आहियूं। अल्लाह तुझो ऐं मुझो भी मोहताज कोने। अल्लाह कुरान जे हिफाजत जो जिम्मो पाण खयो। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। कुरान जी मां हिफाजत कंदुम। रमजान शरीफ अचे तो पियो न, हाफ़िज़ तरावियूं पढ़ाईंदो, पोयां ॿियो हाफ़िज़ बीठो आ के हिकड़े नुक्ते जी के हिकड़े ज़बर ऐं ज़ेर जी भी हाफ़िज़ गलती तो करे त पोयां ॿियो हाफ़िज़ लुकमो तो दे, निशानदी तो करे, खबरदार हाफिज साहब गलत तो पढ़े, जरा सही कुरान के पढ़। अल्लाह कुरान जे रुगो लफ्जन जी न, कुरान जे रुगो सीपारन जी न, कुरान जे रुगो सूरतुन जी न, कुरान मजीद जे रुगो आयतुन जी न, कुरान जे हिक हिक नुक्ते ज़ेर ऐं ज़बर जी हिफाजत फरमाई आहे। इहो कुरान जो मौजूज़ो आहे। ये तो कोने त अंग्रेज जो मुल्क मुसलमानन जो दुश्मन मुल्क अमेरिका है, उते को ॿियो कुरान हुजे ऐं पाकिस्तान में को ॿियो कुरान हुजे ऐं सऊदी में को टियों कुरान हुजे। यो कुरान जो मौजूज़ो त पूरी रूए ज़मीन ते अल्लाह जो कलाम बहिफाजत अगलिन नस्लन ताईं मुंतकिल थी रहियो आहे। कीअं हिफाजत थी रही आहे? मिस्कीनन के जरिए, हारिन के जरिए, मजदूरन के जरिए, गरीबन के जरिए, यतीमन के जरिए, चंदे जे टुकरन ते पलजंदड़ टड्डे ते वेही करे झूठण वारे हिकड़े मासूम तालिब के जरिए रब पंहिंजे कलाम की हिफाजत कराए रहियो आहे। जेको रब काबतुल्लाह जी दुनिया जे ताकतवर तरीन सुपर पावर फौज जे मद्दे मुकाबिल अब रहो। अब कुरान में भी जिक्र है ना, अलम तर कैफ फअल रब्बुका बिअस्हाबिल फील। अब रहो उन वक्त जो सुपर पावर जैसी तई मुझी मालूमात या मां पढ़ियो थम चवंदा उन जे जो लश्कर काह कई काबतुल्लाह ते, रुगो उन लश्कर में तो 100 हाथी हुए, जंगी साजो सामान सा मुज़य्यन आया हा अल्लाह जे घर काबतुल्लाह के रहण। अल्लाह हिकिड़ो झिरकीअ जेतिरो पखी मोकिलियो, झिरकीअ जेतिरो पखी, एतिरी नंढड़ी चोंब, उन में पत्थर, केतिरो पत्थर हूंदो तव्हां पाण अंदाज़ो लगायो। वो अबाबील पत्थर पियो फिटी करे फौजीअ जे टिकण में पियो लगे, हाथीअ जे हेठां पियो निकिरे, ही पियो अथव लश्कर। जेको रब पंहिंजे घर काबतुल्लाह जी अबरहे जे लश्कर जे मद्दे मुकाबिल, दुनिया जे ताकतवर तरीन फौज जे मद्दे मुकाबिल, दुनिया जे सुपर पावर जे मद्दे मुकाबिल हिक झिरकीअ जेतिरे पखी अबाबील खां कराए थो सघे, रब्बे मोहम्मद जो कसम उहो ई रब पंहिंजे कलाम कुरान मजीद जी यतीमन, मिस्कीनन, हारिन, गरीबन, मजदूरन, चंदे जे टुकरन ते पलजंदड़ मासूम ॿारनि जे ज़रिए कराए रहियो आहे। कुरान क़यामत जे सुबुह ताईं महफूज़ रहंदो, लेकिन इम्तिहान तुंहिंजो ऐं मुंहिंजो आहे त अल्लाह हिफ़ाज़त सां कुरान असां ताईं पहुचायो आहे। हाणे असां इन कुरान जो हक़ अदा करण जे लाइ तैयार आहियूं या न? कुरान पढ़ण जे लाइ तैयार आहियूं या न? कुरान खे सम्झण जे लाइ तैयार आहियूं या न?
कुरान जे नूर असां पंहिंजनि घरनि खे मुसैयन ऐं मुअत्तर करण जे लाइ तैयार आहियूं या न। ऐं उन खां वधीक कुरान जो असल जेको हक़ आहे त कुरान जो निज़ाम नाफ़िज़ थिए, उन कुरान जे निज़ाम जे निफ़ाज़ जे लाइ असां अमली तौर ते किरदार अदा करण जे लाइ तैयार आहियूं या न। दीन रुगो इबादत जो नालो न आहे, शरीयत रुगो पंहिंजे जिस्म ते नाफ़िज़ करण जो नालो न आहे। दीन जो असल हक़ ई हो आहे त पंहिंजनि 6 फुटनि जे जिस्म ते बि दीन मोहम्मद नाफ़िज़ हुजे, त अल्लाह जे धरतीअ ते बि दीन मोहम्मद नाफ़िज़ हुजे। असां उलमाए किराम तैयार करे मस्जिद जी 4 दीवारीअ जे अंदर अव्हां जे इबादात जो तहफ़्फ़ुज़ करे रहिया आहियूं। ऐं हिननि जलसनि जे ज़रिए जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म तां असां अव्हां जे मामलात खे ठीक करण जे लाइ बि ॾींहुं रात मेहनत करे रहिया आहियूं। अवाम जी जान, माल, इज्जत ऐं आबरू जो तहफ़्फ़ुज़ असल फरीज़ो आहे। मां सुबुह बि बावड़े में इहा ॻाल्हि कई त असां अहिड़ो निज़ाम नाफ़िज़ करण था घुरूं जेको निज़ाम हज़रत उमर फारूक नाफ़िज़ करे ॾेखारियो। अदल वारो निज़ाम, इंसाफ़ वारो निज़ाम, माशी तरक्की वारो निज़ाम, बराबरी वारो निज़ाम, अमन वारो निज़ाम। अॼु अमन आहे? ॻाल्हायो, अमन था ॻाल्हायो? अमन आहे छो कोन्हे? दाड़ेल वधी विया, लुच लोफर वधी विया, बदअमनीअ जो रुगो ज़िम्मेदार धाड़ेल न आहे, बदअमनीअ जो ज़िम्मेदार रुगो लुच लोफर न आहे। घोटकी जा गैरतमंद मुसलमानों, जेकरे अदल चाहियो था, जेकरे इंसाफ चाहियो था, जेकरे माशी तरक्की चाहियो था, जेकरे बराबरी चाहियो था, जेकरे अमन अमान चाहियो था, त पोइ अल्लाह जे धरतीअ ते कुरान जो कानून नाफ़िज़ करण जे लाइ जमीयत उलमा इस्लाम जे परचम खे मज़बूत करणो पवंदो। इमामत सां गॾोगॾु क़यादत जो हक़ बि आलिमनि खे ॾियणो पवंदो, जेसीं ताईं इन्हनि ज़ालिमनि जाबिरनि धरतीअ जे दुश्मननि मां जान छॾाए करे उन्हनि अॻवाननि जो इंतिखाब न कंदव जिन जे दिलनि में ख़ौफ़ खुदा है, ओसी ताईं न सिंध थी तरक्की करे सघे, न पाकिस्तान थो तरक्की करे सघे। रुगो बदअमनीअ जो ज़िम्मेदार धाड़ेल कोन्हे, असां बि आहियूं जिन खे असां वोट ॾिना। पहिरियों ज़िम्मेदार उहे ऐं ॿियो ज़िम्मेदार असां, त असां वोट ॾेई करे मोतबर कयोसीं। हज़रत उमर जो कहिड़ो आदिलाना निज़ाम हो त जेकॾहिं फ़ुरात जे किनारे को कुत्तो बि उन जे करे कुझु चई वियो हा साईं, कुत्तो इंसान न। इस्लाम जे कानून में, इस्लाम जे निज़ाम में जिते इंसाननि खे उन्हनि जा हक़ मिलंदा, उते ई जानवरनि जो बि तहफ़्फ़ुज़ यकीनी बणायो वेंदो। हज़रत उमर तो फरमाए, मुंहिंजी हुकूमत में बुख जे करे को कुत्तो बि उन जे करे को कुत्तो बि फ़ुरात जे किनारे मरी वियो त ख़ुदा क़यामत जे ॾींहुं उमर खां पुछंदो, अॼु बुख जे करे माण्हू पंहिंजनि बच्चनि खे मारे रहिया आहिनि ऐं असांजे हुक्मराननि जे कन ते का जूं बि कान थी रही। ऐं अमन हो जो हज़रत उमर फरमायो, मुझे दौरे हुकूमत में का हसीन जमील औरत, नौजवान औरत, खूबरू औरत पंहिंजो पाण खे सोननि ज़ेवरनि में लदे करे घोड़े ते सवार थे सफ़र करे ऐं दौरान सफ़र जेकॾहिं उन औरत जो कंहिं रस्तो रोकियो, नौजवान भी, हसीन भी, मालो दौलत सां रास्ता थियल भी, अॼु असां चुंचीअ ते कंहिंजा बच्चा ॿार वेंदा हूंदा त कुत्ते वांगुरु लुसींदा वरतंदासीं।
नज़रुनि जी हिफ़ाज़त काने, अॼु ज़हननि जी दुरुस्तगी कोने, अॼु ग़ैरत ईमानी मौजूद कोने। कासीन ऐं जमील औरत सोनन ज़ेवरन सां लदियल घोड़े ते सफ़र करे मशरिक़ खां मग़रिब जे तरफ़ वञे, जेकॾहिं कंहिं उन जे रस्ता रोक कई त मां उमर उन जो ज़िम्मेदार हा। अहिड़ो त अदल क़ाइम कयई, अहिड़ो त अमन फ़राहम कयई जो एॾी वॾी दावा कई। मूं जेतिरो पढ़ियो आहे त का हिकिड़ी औरत थी सफ़र पई करे सोनन ज़ेवरन सां, मालो दौलत सां, अकेली। नौजवान आयो उनजे घोड़े जे महार खे पकड़ी, औरत खां रड़ निकिरी वई। या त उमर मरी वियो आहे, या त उमर मरी वियो आहे जो तूं एॾी जुर्रत कई आहे, या त तूं पाण उमर आहे जो इहा जुर्रत कई थी। कि हाँ मामा उमर, हाँ चेक पियो कयां त ज़रा निज़ाम जी दुरुस्तगी कीअं आहे। अॼु उहो निज़ाम वतन अज़ीज़ पाकिस्तान ते नाफ़िज़ करण जे लाइ क़ुरान जो आदिलाना कानून पाकिस्तान ते नाफ़िज़ करण जे लाइ मुंहिंजी जमात जमीयत उलमा इस्लाम तव्हांजे दिलनि जे दरवाज़े ते दस्तक ॾेई रही आहे। अॼु धाड़ेल खे मुरीद इल्ज़ाम बाद में बढ़ायो, पहिरियों पंहिंजी क़यादत जो सही इंतिखाब कयो। अॼु अमन अमान जो पुलिस के जिम्मेदार बाद में बढ़ायो, पहिरियों पंहिंजो इंतिखाब ठीक कयो। सिंध मुंहिंजी तबाह थी रही है, सिंधु दरिया मां छके नाल कढिया पिया वञनि। यकीन ॼाणो घोटकी वारो, ये छके नाल कालाबाग डैम खां वधीक ख़तरनाक है। वह कालाबाग डैम जंहिंजे ख़िलाफ़ मुंहिंजे शहीद वालिद जमीयत जे अरने दिलेर कायद लीडर शहीद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो तमाम मसालिक जे उलमा इकराम के गॾु करे एक शरई फतवा मुरतब कराई त पाणीअ ते पहिरियों हक़ पुछड़ीअ वारनि जो आहे। जेसी ताईं पुछड़ीअ वारा ढब ते पानी न पीअंदा, तेसी ताईं अॻ वारनि खे शरई तौर ते इहो हक़ हासिल ई न आहे जो उहे पानी बंदि कनि। माना पंजाब उन वक़्त ताईं असांजो पानी नथो रोके सघे जेसी ताईं असांजूं ॿनियूं, असांजा जानवर सेरयाब न थियनि। सेरयाब त पंहिंजी जगह ते अॼु दरियाए सिंध मां भी वारी उथी रही है। छके नाल कालाबाग डैम खां वधीक ख़तरनाक आहिनि, थर केनाल खां वधीक ख़तरनाक आहिनि। मुंहिंजी सिंध खे बंजर करण जो मंसूबो जोड़ियो थो वञे। अॼु पाणी कोड़ो, सेंखे में वरतल खूह सुकंदा था वञनि। इहो पानी भी रोकियो वियो त मूंखे ख़दशो आहे त अॻिलनि 10-15 सालनि में पहिरियों कच्चो गैराबाद थींदो, पोइ पक्को गैराबाद थींदो। पीअण जे लाइ पाणी मुयसर न हूंदो। हलिया वञो न मुत्तहिदा अरब इमारात दुबई में, रुगो रेगिस्तान आहे, पाणी कोन्हे। वारी वारी न फसल, न का शइ, न का ज़मीन, न का सब्जी, न को फल, न को फ्रूट, न का कणिक, न के सारियूं। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां पिया ख़रीद कंदा वरतनि पाणीअ जे न हुजण जे करे। अज पंजाब सिंध जो पानी रोके अमली तौर ते सिंध के बंजर बनाने जूं साज़िशूं करे रहियो आहे। काथे तहां जा उहे MPA, काथे तहां जा उहे MNA जिन जे लाइ इलेक्शन वारनि ॾींहनि में तहां जूं चपलियूं घसनि पयूं। घोटकी वारो अमली तौर ते 6 केनालनि जो ज़िम्मेदार पंजाब है, लेकिन उन सां गॾोगॾु बुनियादी ज़िम्मेदारी सिंध हुकूमत जी, सिंध जे वज़ीरनि जी, मुंतखब थियल नुमाइंदनि जी। मुंहिंजी जमात जमीयत उलमा इस्लाम 6 केनालनि जी मुखालिफ़त थी करे रुगो मुखालिफ़त नथा कयूं, सिंध खे बंजर बनाइण जी साज़िश आहे। जेकॾहिं मां ही लफ़्ज़ चवां त इहे 6 केनाल असांजे दिल जे धड़कन ते वार आहिनि त बि मां ग़लति न थींदो। मुंहिंजे निड़ीअ ते लत है, रुगो एहतिजाज कंदो, रुगो फेसबुक ते पोस्टियूं रखंदो,
रुगो है घोड़ा है मथो पिटी दो या अमली तौर ते भी को किरदार अदा करने चला तैयार आयो। फेसबुक असां पोस्ट रखे सा सिंध जो हक अदा कौन थी दो मैदान ते निकरो क़यादत के तब्दील कयो उहा क़यादत मुंतखब कयो जेका अमानतदार हुजे दयानतदार हुजे खौफे खुदा रखंदड़ हुजे जेका हिन धरती ते हजरत उमर जड़ो आदलाना निजाम नाफिज करण जी सलाहियत रखंदी हुजे। नारे तकबीर। जमीयत उलमाए इस्लाम उलमाए हक उलमाए देवबंद इहो तॾहिं मुमकिन थी सके थो अमन तॾहिं थींदो बदअमनीअ जो ख़ात्मो तॾहिं थींदो माशी तरक्की तॾहिं थींदी महंगाई तॾहिं ख़त्म थींदी सिंधु दरियाह जूं मौजूं सिंध खे तॾहिं मोटी मिलंदियूं जॾहिं तहांजी नुमाइंदगी को गैरतमंद जुर्रतमंद ऐं को बहादुर कंदड़ तहां जिन जे पेरें पिया आहियो उहो सॼो ॾींहुं ज़रदारी जे पेरें पिया आहिनि जेका तहांजा साईं उन्हनि जो साईं ज़रदारी साहब काॾो तरक़ी थी अॼु हिन क़ौम खे बेवकूफ़ बणायो थो वञे। अॼु हिन प्रोग्राम जे ज़रिए अव्हां खे पैगाम ॾेई रहियो हां तावली तब्दीलीअ जे लाइ पंहिंजो किरदार अदा कयो दीन ऐं क़ुरान जे निज़ाम जे निफ़ाज़ जे लाइ जमीयत उलमा इस्लाम जा हथ मज़बूत कयो आलिमनि जी क़यादत ते एतमाद जो इज़हार कयो जीअं मस्जिद जे मुसल्ले ते अवां पंहिंजी इमामत जे लाइ उलमा जो इंतिखाब कयो आहे ईअं मस्जिद जी चार दीवारी खां ॿाहिरि उलमा जी क़यादत ते एतमाद कयो ताकि अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जो आदलाना निज़ाम नाफ़िज़ थी सघे। जेसी ताईं क़ुरान जो कानून नाफ़िज़ न थींदो तेसी ताईं न भलाई थींदी न तरक्की थींदी न खुशहाली थींदी न अमन थींदो छो त तरक्की भी क़ुरान में आ खुशहाली भी क़ुरान में आ अमन भी क़ुरान में आ ऐं तरक्की भी क़ुरान में आ। मां जेको चयुमि अल्लाह से मंज़ूर व मक़बूल फरमाए वमा अलैना इल्लल बलाग। माज़रत सां मां पंहिंजे मखदूम मुंहिंजो के वास्ते सां उस्ताद भी हजरत मौलाना साईं सिराज अहमद साहब जमाली दामत बरकातुहुल आलिया खां माज़रत उन्हनि जी इजाज़त सां मां लब कुशाई कई थमि। मां जेको चयुमि अल्लाह क़बूल फरमाए। अवां दोस्तनि जी ख़िदमत में गुज़ारिश आहे त सभई साथी वियनि हजरत साईं जो ख़िताब थींदो ख़िताब खां मुस्तफ़ीज़ थियनि ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी।